जैसे कि नाज़रीन आपको बताते चलें कि कल मलिर में सिंधी मलाखड़ा का प्रोग्राम हुआ और मेहमान खुसूसी जूनियर जुल्फ़िकार अली भुट्टो था। जब जूनियर जुल्फ़िकार अली भुट्टो पंडाल में आया तो लोग उठ के खड़े हो गए। जूनियर के लिए कुर्सियां भी मंगवाई गई थी। जब जूनियर जुल्फ़िकार अली भुट्टो ने देखा कि मेरे आवाम नीचे बैठा हुआ है तो मैं कुर्सी पे क्यों बैठूं, वो भी नीचे जाके बैठ गया। खुशी भी हुई और हैरत भी हुई, और मुझे खुद हैरत हुई जब मैं भी पंडाल में था, मुझे भी खुशी हुई। और शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की भी यही रवायतें थीं और गरीब आवाम से घुल मिल जाता था। तो मज़ीद रिपोर्ट कर रहा है एजे बुखारी। मुकाबला ताई सख्त पहलवान हेदा हेदा फरीद शाहानी आई पहलवान गुलाब बलोच तमाम बेहतरीन जोड़ी तमाम सुहिणी जोड़ी ॾिसो त छा थो थिए। मुकाबला ताई सख्त बाबा बाबा हल सही नई चेल में जन स्प्रिंग पहलवान गुलाब बलोच आई पहलवान फरीद शाहानी ॾिसो त छा थो थिए। ॿिए जोड़ जी फाइनल वारी जोड़ी है वाह 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 इते ॾिसो त छा थो थिए। ऐं मूंखे बि नाम सां नवाज़ी वॾियूं महिरबानियूं, मौला सी सलामत रखे, ख़ुशि जो वसंदारो। ऐं मोहम्मद जुमन शोरो 200 रुपया बिल थियो, 1600 रुपया ही पाण वटि रखो बिल, जेको चढ़े हुनखे ॾियो। ये ज़िम्मेदारी बरी है, अमानत है। हथ पे जिया मुकाबले में ताई सख्त पहलवान खान मोहम्मद शोरो ऐं पहलवान फिदा मला ॾिसो न छा थो थिए। अॼु कबियो ॻाल्हि दफ़ा तूं खटी या मां खटां, जांठो लॻो पहलवान गुलाब बलोच जो वरी हिकिड़ो वारो, ॿियो वारो, टियों वारो, चौथों वारो, पंजों वारो, छहों वारो, छह वारा कया पहलवान फरीद शाहानी। बची वियो पहलवान गुलाब बलोच, वरी गुलाब बलोच जी कोशिश वारे करण जी, गुलाब बलोच हिकिड़ो वारो कयो, बची वियो फरीद शाहानी। मथां जांठो लॻो पहलवान गुलाब बलोच जो, वरी वारा कया पहलवान फरीद शाहानी। ॾिसो त छा थो थिए। मुकाबलो अंताई सख्त, तमाम बेहतरीन जोड़ी, जांठो लॻो पहलवान फिदा मला होशियार थीजे, खान मोहम्मद शोरा होशियार थीजे। वाह वाह हिकिड़ो वारो, ॿियो वारो, टियों वारो, चौथों वारो, 4 वारनि खां बची वियो पहलवान फिदा मला। मथां जांठो लॻो, वरी बि जांठो हुयो पहलवान खान मोहम्मद शोरे खे पहलवान फिदा मला। ॾिसो त छा थो थिए। मुकाबलो अंताई सख्त बराइल में ॿई तमाम बेहतरीन पहलवान आहिनि, सुहिणा पहलवान आहिनि। ॾिसो त छा थो थिए। इते को हतमी फैसलो थी सके थो। होशियार मुकाबलो अंताई सख्त पहलवान गुलाब बलोच बची फसाइण जी कोशिश कई आहे। ॾिसो था छो जो असांजे दान जा बि नाला हूंदा आहिनि असांजे हिन मलरनि। बस ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार। ॾिसो त छा थो थिए। पूरी गिरफ्त में फिदा मला। वाह ॾिसो त छा थो थिए। मुकाबलो अंताई सख्त मराइल में, मुकाबलो अंताई सख्त मराइल। वाह रे वाह फिदा मला, वाह फिदा हाणे बस वाह शोरा, वाह शोरो वाह मल्ला जी मल्ला छोरे मेहरबानी, मौला सी सलामत रखे। मैरम मल्ला जा 100 रुपया थियो बिल थियो 2800 रुपया, 200 रुपया खुटा 3000 पनमा हद पे किया। मुकाबला ताई सख्त ॾिसो छा थो थिए। मूसा गॾु मल एसोसिएशन के बानी इरफान जो के नाम जो इरफान जो के भली मल कया आए पहलवान हथ पे जिया। वाह लगारी वाला हाजी परे हाजी लगारी हाजी परे करो भाई वो फरण वाला अहमद जाकरे जो 100 रुपया बिल थियो। अहमद जाकरो बियो मुझे लाए सोचे पियो। होशियार वाह ताड़ी लगे। अरे हे किथा निकल अचानक यार। हे तो चैनल वाला निमाइंदा अभी तो टिकटॉकर पहुंचते हुए मेहरबानी करे इसा हटा टिकटॉकर दे अभी मोबाइल चैनल वाला कने तो हटो पहुंचे हे निमाइंदा। इम्तियाज मंगला मुझे नंढो भाई, मुझे शागिर्द भाई इम्तियाज मंगला हां मुझे शागिर्द हां रही हिदायत होशियार। मुकाबलो अंताई सख्त ॾिसो छा थो थिए। मुकाबलो अंताई सख्त वाह अरे फिदा अल्लाह थप बोले दे अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।
गहरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।